नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कंबर मां कत्ल केस में मुलविस ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार मुनव्वर ऐं साजिद मुगेरी खे फांसी सां गॾु 5-5 लख जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदारनि 7 महीना अॻु पंहिंजे बिरादरी जे ॿिनि ॼणनि अब्दुल कादिर ऐं कुर्बान मुगेरी खे क़तल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। कंबर मां कत्ल केस में मुलविस ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार मुनव्वर ऐं साजिद मुगेरी खे फांसी सां गॾु 5-5 लख जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदारनि 7 महीना अॻु पंहिंजे बिरादरी जे ॿिनि ॼणनि अब्दुल कादिर ऐं कुर्बान मुगेरी खे क़तल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। नाज़रीन कंबर मां कत्ल केस में मुलविस ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार मुनव्वर ऐं साजिद मुगेरी खे फांसी सां गॾु 5-5 लख जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अपडेट मालूम कंदासीं। कंबर मां कयूम चांडियो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी कयूम आखा कजो हिन हवाले सां। जी कंबर जी मॉडल ट्रायल कोर्ट में कत्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे फाही ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी कयूम चांडियो तफ़सील ॾिनो।